खड़बील तुंहिंजे भाउ मोर असां सभिनी खे सोनो ताज भराए छॾियो। अबा रांझण चए पियो त मोर जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे, पर यार असां खां ग़लती थी वई आहे। न्याणी जे करे तव्हांजे मथां इल्ज़ाम लॻो, असां तव्हां खां माफ़ी था वठूं। इहे पुराणियूं ॻाल्हियूं विसरी वियूं, इन्हनि खे ॿीहर दोहरायो न। अदा असांखे ईअं पोइ ख़बर पई त राणी ख़ौफ़ में अजायो इल्ज़ाम आयो। बाक़ी मोर त हुनखे अजायो चेड़ाएसि पियो, डिॼाएसि पियो। राणी ख़ौफ़ में डिॼी वई ऐं राणी ख़ौफ़ में इल्ज़ाम आयो। काकी जेको थी गुज़रियो असां दिलि तां लाहे छॾियो आहे, तव्हां बि दिलि तां लाहे छॾियो। पोइ बि तव्हां भला अक्षर मोर सां कॾहिं था मिलण वञो? ॿुधो आहे त ओॾो ऑफिसर वटि कमु थो करे ऐं मोर खे तमामु घणो भाइनि था। भली पको थिए, अञा महीनो खनि कमाए पोइ मिलण ईंदोसांसि। ईअं असां अॻ में हुन सां मिलण वञूं त कम तां जवाबु मिलेसि त पोइ। भाउ तूं इहो न सोच त मोर खे बंगले तां जवाबु मिलंदो। रांझण पियो चए त मोर त बंगले जो मालिक लॻो पियो आहे। इहे त मोर जा भाग आहिनि, हाणे असां बि हरू भरू मोर खे चपड़ी थी करे बि न लॻूं न। ख़ुदा कंदो मोर खे शहर जी मंडप मिलंदी ऐं खिलंदो कुॾंदो हुनखे ख़ैर सां हिते वसी ईंदो। आमीन आमीन। बाबा अहमद आयो, पंहिंजी बदतमीज़ी माफ़ी वठी। साहब इहो वरी अहमद केरु आहे? इहो बाबा जंहिंखे तव्हां ऑफिसर चवंदा हो। जी जी साहब जी। बाबा हुन तो मथां हथु खयो हो। हाणे तूं हुनखे माफ़ करीं या नथो करीं, असां तो ते ज़ोर न रखंदासीं। जेकर तूं हुनखे माफ़ नथो करणु चाहीं न त न करेसि। मंडम नफ़रत में छा रखियो आहे? ख़बर थी मंडम अदा खड़पिल छा चवंदो आहे? चवंदो आहे जेको तव्हांजी दिलि लुखाए न बसि उनखे दिलि सां दुआ करे छॾिजो। सुठी ॻाल्हि आहे मोर, कंहिंखे माफ़ करणु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उन तोसां बदतमीज़ी ॿीहर कई न त हिन घर में उनजो अचणु बंदि थी वेंदो। न मंडम मां नथो चाहियां त मूं नौकर जे करे तव्हांजे घर में इख़्तिलाफ़ पैदा थी वञे। रिश्ता सिर्फ़ु रत सां न आहिनि जुड़ंदा, पर एहसासनि जा बि रिश्ता हूंदा आहिनि। जंहिं माण्हू में को एहसास ई न आहे, न नंढे जो क़दुरु न वॾे जी इज़त, त पोइ तूं ॿुधाए त रत जो रिश्तो हूंदे बि उहो धारियो न आहे लॻंदो। क़दुरु कंदो साहिबु, क़दुरु कंदो। हू त तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हांजो पंहिंजो रत। सभु मां त बसि कुझु महीननि जो महिमान आहियां। पोइ मां कीअं चवंदो साहिबु त मुंहिंजे करे तव्हांजे विच में इख़्तिलाफ़ पैदा थियनि। सभु मां अॼु हिते आहियां, सुभाणे अलाए हुजां अलाए न हुजां। फ़िलहालु तूं बि हितां वञण जी ॻाल्हि न कर, छो जो असां बि हाणे तोखे छॾण वारा न आहियूं। तूं हाणे हिते गिरफ़्तार थी, मुंहिंजी हयाती ताईं मां तोखे वञण त कोन ॾिस। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।